ख़बर शामिल कयूं पिया चंबड़ खां। चंबड़ शहर जे टाउन कमेटी जे कचनि मुलाज़मनि जी कम छॾे हड़ताल खां पोइ चंबड़ शहर गंदगीअ जो ढेर बणिजी वियो। जॻह जॻह गंदगीअ सबबि रहवासी सख़्त परेशान। गंदगीअ सबबि मक्खियुनि ऐं मच्छरनि जो आज़ार, वबाई बीमारियूं वधण जो ख़दशो। जॾहिं त सफ़ाई अमले खां पुछा कई वई त उन्हनि जो चवणु हो त असांखे पघार न मिली आहे, असांजा बच्चा बुख पिया मरनि। स्कूल वारनि स्कूल मां असांजा ॿार फीस न भरण जे करे कढी छॾिया आहिनि। दुकानदार असांखे खाइण पीअण जो सामान ॾियण खां इनकार करे छॾियो आहे, छाकाणि त असां गुज़िरियल 2-3 महीननि खां पघार बंदि आहिनि ऐं असां रोज़ ऑफिसनि जा चकर कटे थकिजी पिया आहियूं। टाउन ऑफिसर पघार ॾे कोन थो। मुलाज़मनि इल्ज़ाम हणंदे वधीक ॿुधायो त टाउन ऑफिसर चवे थो त पैसा आहिनि कोन, किथां ॾियां। अगरि टाउन में पैसा कोन आहिनि त टाउन जा पैसा किथे ख़र्च था थियनि। तरक़ियाती कम त थियनि कोन पिया, सरासर कूड़ा बिल ठाहे करप्शन कनि पिया। असां आला अमलदारनि खे गुज़ारिश था कयूं त असांखे ऐं असांजे बचनि खे फाका कशीअ खां बचायो वञे ऐं पघारूं जारी कयूं वञनि।